पिरियालो मां ख़बर शामिल क्यों था। इमरान अली ओठो जी रिपोर्ट मुताबिक त पिरियालो जे अल फारूक कॉलोनी गंदे पानी सबब तलाउ जो ॾेखो ॾियण लॻे। सफ़ाई जो अमिलो जमादार जे वांगार ते वियल बजट हड़प शहरी परेशान। तफ़सील मूजिब पिरियालो शहर जे मेन रोड पानी सबब तलाउ जो ॾेखो ॾियण लॻो। शहरी गंदे पानी खे जाॻींदा घरनि शहरनि वञण लॻा। निमाज़नि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तोणी औरतूं ऐं बुज़ुर्ग शहरी ॾुखाइण तकलीफ़नि खे मुंहुं ॾियण लॻा। शहर जे सफ़ाई जो सॼो ठीको हिकु प्राइवेट माण्हू फज़ल लाखे जे हवाले थियल आहे, जेको पाण खे कचो मुलाज़िम ॿुधाए शहर जे अच्छे कार्य जो मालिक बणियल आहे। शहरनि जो चवणु आहे त हीअ ऑफिसरनि जो लाॾिलो आहे, जेको कंहिं महिल कंहिं पाले ते त वरी कंहिं वक़्तु कंहिं महले ते चिड़ियल रहे थो। हिन महले खे शहरनि जे मेन रोडनि खे ॿोड़े थो, शहरनि खे चैलेंज कंदो रहे थो त शहरनि एहतजाज कंदे चयो त हिन ब्लैक मेलर मां शहर खे आजो कयो वञे, शहर जी सफ़ाई सुथराई खे यकीनी बणाए शहर जी बजट शहर ते ख़र्च कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।